मेहर रिपोर्टर जमील महेसर की रिपोर्ट मुताबिक पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले दादू जी सदर MNA मुसरत रफ़ीक महेसर अज ईसा खान महेसर चांडकाई महेसर पहुंची मुख्तलिफ स्कूलन में रहल बरसात मुतासरीन औरतुन से मुलाकात कई मुतासरीन की खाद खुराक जो बंदोबस्त किया ऐं मुतासरीन लाइ मेडिकल कैंप जो ऐलान किया हुन चयो त जिन जा भी घर ढही विया आहिनि उन लाइ मां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाकात करे अवां जे ॻोठ जी सूरत हाल का आगाह करे अवां खे रिलीफ वठी ॾींदुसि हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी हमेशा ॾुखे टाइम ते अवाम सां गॾु हूंदी आहे हिन वक़्त बि असां अवाम सां हर ॾुखे टाइम ते गॾु हूंदासीं। असां हुकूमत जी तरफ़ों कुछ कोन्हे न पार्टी जे तरफ़ों उहे त वेचारा परेशान आहिनि त असां पंहिंजे अवाम खे कीअं रखूं कीअं कयूं उन जे लाइ पर इन जी पेशन कोई त जेके महकमे मौसमियात वारा आहिनि उन्हनि बि न करे सघिया माना इहो कॾहिं एॾी बरसात न पई आहे जेॾी 200 साल ॿुधाइनि था त अहिड़ी शइ बरसात न पई आहे 200 साल आगे दौर जी चङा वॾनि में इहा पई वरी